अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि काइनी मास्टर जे सभिनी मसइलनि जो हल कहिड़ो आहे। काफ़ी सारनि दोस्तनि खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मसइला पिया अचनि। किन खे उहे मसइलो पियो अचे एक्सपोर्टिंग में, कंहिंखे मसइलो पियो अचे वीडियो खे लेयर में एड करण में, कंहिंखे मसइलो पियो अचे इम्पोर्ट करण में, या कंहिंखे वरी मसइलो पियो अचे फूड एड करण में। सभिनी मसइलनि जो हल छा आहे, हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा। दोस्तों सब खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदो हलां तव्हां काइनी मास्टर इस्तेमालु कहिड़ो पिया करियो। जेकॾहिं तव्हां सिंधी मास्टर इस्तेमालु करे रहिया आहियो अॼु खां तक़रीबन 4 साल पुराणो 2017 वारो वर्जन, त पोइ तव्हां वटि उहे सभई मसइला ईंदा। बहितर रहंदो उनखे डिलीट कयो, डिलीट जी बिल्कुलु। ऐं उनखां पोइ तव्हां काइनी मास्टर जो जेको नओं लेटेस्ट वर्जन आहे प्ले स्टोर ते ॾिसो त काइनी मास्टर जो कहिड़ो नओं वर्जन आहे, ऐं उनखां पोइ यूट्यूब ते लिखी उहो वर्जन ऐं वग़ैरह वग़ैरह अॻियां जेको कुझु लिखिबो आहे उहो लिखी सर्च करे उनखे इंस्टॉल कयो। ठीकु आहे। सो उहो मूड फाइल जेकॾहिं तव्हां इंस्टॉल कयो था त हुन में तव्हांखे उहो वाटरमार्क वग़ैरह ॾिसण में कुझु बि कोन ईंदो। सो जॾहिं बि तव्हां काइनी मास्टर लिखी डाउनलोड कयो त मूड डाउनलोड कयो, मुख़्तलिफ़ मूड मिली था वञनि। यूट्यूब ते लिखी सर्च कंदा तव्हांखे मुख़्तलिफ़ वर्जन में मूड मिली वेंदा। ठीकु आहे। सो अञा बि तव्हां गूगल ते वञी करे जेकॾहिं सवलो लिंक हासिलु करणु चाहियो था त गूगल ते लिखी सर्च कयो काइनी मास्टर गूगल ड्राइव, तव्हांखे गूगल ड्राइव जी लिंक डायरेक्ट मिली वेंदी ऐं हुतां तव्हां डाउनलोड करे सघो था काइनी मास्टर बिना वाटरमार्क वारो, मतिलबु फ्री। उनखां अलावा काइनी मास्टर में जेको एक्सपोर्टिंग जे टाइम ते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा एरर था अचनि जेके तव्हां ॾिसी सघो था स्क्रीन ते। सो इन्हनि एररनि जो हल बि तव्हांजो वर्जन आहे। तव्हांजो जेको काइनी मास्टर जो वर्जन आहे ऐं तव्हांजी एंड्रॉइड जो वर्जन आहे, ॿई पाण में मिली करे कमु कनि ई कोन था। उनजे करे तव्हांखे एरर अचनि पिया। जेकॾहिं तव्हां वञी करे सिस्टम में रन फाइल सेटिंग ऐं उनखां पोइ जेको कुझु करियो था उनखां पोइ बि इहो एरर ख़तमु कोन थींदो, छो त इहो तव्हांजे एंड्रॉइड वर्जन में एरर आहे। सही। ऐं उनखां अलावा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿिया एरर अचनि था जिन खे कीअं चइजे, हिकिड़ो इहो आहे त वीडियो लेयर सपोर्ट कोन पियो करे, मे बी तव्हांजी मोबाइल सपोर्ट न कंदी हुजे, तव्हांजी मोबाइल जो प्रोसेसर कहिड़ो आहे। ऐं उनखां अलावा ओवरऑल पैकेज खे ॾिसंदे जेको तव्हां सॉफ्टवेयर इंस्टॉल कयो आहे उहो उन में वॾो रोल प्ले करे थो। सो हमेशह अप टू डेट इंस्टॉल कयो। ऐं काई सिंधी मास्टर जिन खां डाउनलोड नथो थिए त महिरबानी करे तव्हां उनखे डाउनलोड करण जी कोशिशि ई न कयो डाउनलोड उनखे। सिंधी फूड तव्हां हूअं बि एड करे सघो था। ऐं हा, सिंधी फूड इंस्टॉलर डाउनलोड कोन थो थिए, कसम सां हद थी वई आहे। तव्हां हुन पेज खे पढ़ो त सही जिते तव्हां सिंधी फूड इंस्टॉलर डाउनलोड कयो था उते लिखियलु छा आहे। उते लिखियलु हूंदो हिकिड़ो नंढड़नि अखरनि में सिंधी फूड इंस्टॉलर डाउनलोड करण जे लाइ हिते क्लिक कयो। हिते किथे लिखियलु आहे, उन हिते ते क्लिक कयो न। ऐं उनखां अलावा उते वारो जेको काइनी मास्टर पियो आहे उहो भलो वर्जन अथव, तक़रीबन हवावे ओनर सभिनी फ़ोन में हली वेंदो। जेकॾहिं उते बि तव्हांखे काइनी मास्टर फूड इंस्टॉलर कोन थो मिले त गूगल यूट्यूब हर जॻह ते तव्हां पंहिंजा हथ पेर हणी सघो था। किथे न किथे तव्हां पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु कयो, पंहिंजो कॉमन सेंस जेको आहे उनखे यूज़ कयो। हीअ हुई अॼु जी वीडियो जंहिंमें मूं तव्हांखे ॿुधायो त काइनी मास्टर जे सभिनी एरर्स खे फिक्स कीअं था तव्हां करे सघो। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक इन वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कयो। हिन वीडियो खे अञा ताईं तव्हां लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। ऐं तव्हांजो हिन वीडियो जे बारे में छा रायो आहे कमेंट में लिखो। को बि सवाल आहे उहो कमेंट में लिखो। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।